लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। माता पिता गुरु स्वामी सिख, सिर धरी करही सुभाए, लहेहू लाभू तिन जन्म कर, नतरू जन्म जग जाए। हिन जो मतलब आहे, जेको बि माता पिता ऐं गुरुनि जे आदेश जो पालन कंदो आहे, उन जो जन्म सार्थक आहे, ऐं जेको माता पिता ऐं गुरु जे आदेश जो पालन कोन कंदो आहे, उन जो जन्म व्यर्थ आहे। 17 सवाल जो सही जवाब आहे डी। अंबाबाई लाल साईंअ जी ॾिनल निशानियूं बुड्ढा साहिब खे ॾेई दरियाई पंथ संभालण लाइ चयो। सवाल अरिड़ों, अंबाबाई दरिया जे किनारे ते कंहिंजो ध्यान करे जल में समाई विया? ए ठकुर पुगर राय, बी लाल साईं, सी पंहिंजे माता पिता, डी बुड्ढा साहिब। हिन सवालनि जो जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था।